कंबर खान ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। इतलात खातो हुकूमत सिंध ज़िले कंबर शहदाद कोट एट कंबर डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर कंबर में रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला लाड़काणो अली अकबर जागीरानी पारां अवाम के मसलन के हल लाइ खुलियल कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर ऐं अब्दुल रऊफ़ सूमरो एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट्स ऑफिसर तारिक अली मोहम्मद मक्सी शिरकत कई। तफ़सील मूजिब ज़िले कंबर शहदाद कोट के नाणे खाते वारे ऑफिस में मुनक़द थियल खुली कचहरी में मुख़्तलिफ़ इदारनि के सरकारी मुलाज़िमन पंहिंजा मसला पेश कया। इन मौके ते मसइले जे हल लाइ पहुतल अवाम पारां पेंशन, जीपी फंड ऐं पघारूं समेत मुख़्तलिफ़ मामलनि जे हल लाइ रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला अली अकबर जागीरानी के दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं, जंहिं ते रीजनल डायरेक्टर मोहतसिब अवाम जा मसला गौर सां ॿुधाई केतिरा ई मामला फौरी तौर ते हल करण जा हुक्म जारी कया। खुलियल कचहरीअ दौरान रीजनल डायरेक्टर अली अकबर जागीरानी नाणे खाते कंबर शहदाद कोट के ऑफिसरन के हिदायतूं ॾींदे चयो त खुलियल कचहरी करण जो मक़सदु इहो आहे त अवाम जा मसला तरजीह बुनियादुनि ते हल कया वञनि। खुलियल कचहरी में मीडिया के नुमाइंदनि पारां अवाम जी जायज़ मसइलनि जे हल में थींदड़ देर वारे सवाल जे जवाब में डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट्स ऑफिसर अब्दुल रऊफ़ सूमरो चयो त असां पारां कोशिश हूंदी आहे त अवाम जा मसला जल्द खां जल्द हल कया वञनि, पर अवाम पारां मुख़्तलिफ़ खातनि खां ट्रेज़री ऑफिस खणी ईंदड़ केस घणी क़दर कानून मूजिब अणपूरा हूंदा आहिनि, जंहिं सबबि कानूनी घुर्जियूं पूरियूं करण लाइ कुझु केस में देर थींदी आहे। इन मौके ते मुख़्तलिफ़ इदारनि जे मुलाज़िमनि वॾी तादाद में शिरकत कई।